समाधि लॻाईंदा आहिनि, अहिड़ी तरह राति में प्रेम जे हेठि करे सतगुरनि खां रहियो न थियो ऐं दास जे प्रेम जे वसी गंगू खे पाण वटि घुरायो ऐं मुश्किल फरमाइण लॻा त आओ गंगू शाह, तुंहिंजा सभई दुख दूर थिया। धन बाबा प्रताप साहिब की जय। गंगू हिकदमि अची महाराजनि जे कदमनि ते सिर रखियो ऐं हथ जोड़े स्वामी जे अॻियां बीह रहियो ऐं बेहदि शर्मिंदो थी चवण लॻो त कृपालू साईं, मां माया जे मोह में मगन रही तव्हां खां बेमुख थियुसि, पर तव्हां साहिबनि पंहिंजो बिरद ॼाणी मूंखे बख़्शे वरितो। गंगूअ जा अहिड़ा वचन ॿुधी कृपा सतगुरनि जे हिकदमि विझी पिया ऐं खेसि निहाल करे छॾियाऊं ऐं खेसि नई पोशाक पहिराए मथे ते हथ घुमायाऊं ऐं मुख मां सतनाम जो मंत्र चवाए गंगू शाह करे पोढ़ियाऊं ऐं भगत मुक्त निध ऐं सिद्ध तंहिंखे बख़्शे, सिद्ध बख़्शे, भगत मुक्त निध ऐं सिद्ध बख़्शे घर ॾांहुं वञण जी आज्ञा कयऊं ऐं अॻोम ॾिनाऊं त पंहिंजी संगत जोड़े गुरु सिखे जी रीत लाइ अॼु ताईं पिणु पंजाब देश में गंगू शाह सिख मौजूदु आहे। गुरु नानक काबिल देश में हिकु सतगुरु जो हिकिड़ो प्रेमी सिख रहंदो हो, जंहिंजी स्त्री पूरन तरह सां पतिव्रता हुई। हिन जो पतीअ सां अहिड़ो प्रेम हूंदो हो जहिड़ो राति जो ॾींहं सां थींदो आहे। संदसि पतीअ जो हो गुरु, जंहिंजो श्रद्धालु तंहिं खेसि सिखी धर्म में बिल्कुलु परपक्व कयो हो। तंहिं पतीअ जी सेवा ऐं सतगुरु जी दया सां अहिड़ी कला पाती हुई जो जिते चाहे उते तत्काल पहुची थिए सघे। हुनखे मालूम थियो त सतगुरु बावली पिया तयारु कराइनि जिते शेवा कंदड़नि खे वॾियूं बख़्शीशूं पियूं थियनि। मन मुखनि लाइ जनम सफलो करण जो गुण ई वज चङो आहे। तंहिं करे हू पंहिंजे कला सां हर रोज़ु काबुल मां गोविंदवाल में ईंदी। काबुल काॾे, गोविंदवाल काॾे ईंदी हुई ऐं सुबुह खां वठी शाम ताईं बावली साहिब जी सेवा टहल में गुज़ारींदी हुई। सिरूं चूनूं वग़ैरह पहुचाईंदी हुई ऐं घणे प्रेम सां कम में मशगूल रहंदी। उहा पतिव्रता देवी कंहिंसां ॻाल्हाईंदी ॻोल्हाईंदी असुर कोन हुई। उहा हथनि पेरनि सां सेवा कंदी हुई ऐं मुख मां श्री नानक नाम सुणींदी हुई। धन गुरु नानक साहिब की जय। श्री नानक नाम सुणींदी हुई। उते कमु कंदड़ सिख हिन माईअ जो नाम जपण ॾिसी बिल्कुलु अजब खाईंदा हुआ, पर हिन माईअ जो भेद को बि पाए न थिए सघियो। उहा माई पंहिंजो ॿारु काबुल में पिंजे में सुम्हारे ईंदी हुई। जॾहिं खेसि अंतर्दृष्टि सां ख़बर पवंदी हुई त ॿारु रोए थो त यकदमि उते बीठे शक्ति सां जेको पिंजे खे रोईंदी हुई। गोविंदवाल काॾे काबुल बीठे यकदमि उते बीठे शक्ति सां जेको पिंगे खे रोईंदी हुई। सभु कमु कंदड़ अजब खाईंदा हुआ त इहे छा थी करे ऐं इहो कोन सोचींदा हुआ त इहे माई केरु आहे। रोज़ु किथां थी अचे मोटी गिलाऊं थियूं, पर अहिड़ीअ बुझारत जो को बि पतो पाए न थिए सघियो। अहिड़ीअ तरह जॾहिं केतिरा ॾींहं गुज़री विया तॾहिं हू सभई कमु कंदड़ हिकु ॾींहुं पाण में मिली सतगुरु वटि आया ऐं ॾाढी हैरत ॾेखारे स्वामी खे चवणु लॻा त श्री प्रभु जी, हिकिड़ी माई हर रोज़ु बावली साहिब जे असां सां मिली अची कमु कंदी आहे ऐं शाम थियण वक़्तु सभिनी खे ॾिसंदे अलुप थी वेंदी आहे ऐं सुबुह थियण ते ओचितो अची प्रकट थींदी आहे। वरी त अजब जी ॻाल्हि इहा आहे जो कमु कंदे हथ ढिघो करियो वरियो सिकियो वठे, ढिघो करियो वरियो सिके वठे। असांखे बि इहा हालत ॾिसंदे केतिरा ॾींहं पिया थिया आहिनि, पर कुझु जातो ई नथो वञे। तंहिं करे अॼु तव्हां साहिबनि वटि इहा गुज़ारत सम्झण लाइ आया आहिनि। सभिनी सिखनि जी अहिड़ी वेनती ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त हीअ पतिव्रता देवी असांजे हिकिड़े काबुल में रहंदड़ सिख जी स्त्री आहे ऐं हिते गुरु सेवा लाइ अची हाज़ुर थींदी आहे। धन बाबा नानक साहिब जी कोई मोबाइल हुयूं न चिठियूं हुयूं न फोनियूं हुयूं, तॾहिं बि एॾो सिख जो प्रेम। अॼु असांखे सभु सुविधा हूंदे बि संसार ई अंधार कोई बि आहिनि। धन गुरु गुरु ते चयो ऐं हिते गुरु सेवा लाइ अची हाज़ुर थींदी आहे।
ये सियाणी स्त्री पंहिंजे पतीअ खे परमेश्वर खे सम्झंदी आहे ऐं कॾहिं बि उहा पर पुरुष ॾांहुं नज़र खणी न ॾियारींदी आहे। पतीअ इहा गुरु शेवा खेसि घटाई आहे। इन देवीअ उन गुण खे पूरी तरह ग्रहण कयो आहे। पंहिंजे पतीअ जी शेवा द्वारा जहिड़ी शक्तिवान थी आहे जो जिते चाहे हुते पहुची सघे थी। धन बाबा बलराम साहिब। हीअ देवी बि सुबुह जो अची शेवा में लॻे थी ऐं संझा जो मोटी काबुल में पंहिंजे घर हली वञे थी। हवाई जहाज खां तकिड़ो ऐं ॿियो जो उहा हथु जेको वरी छिके थी वठे सो उहा पंहिंजे बालक खे काबुल में पींगे में सुम्हारी ईंदी आहे। तंहिंखे पंहिंजे शक्ति सां लोॾे ॾींदी आहे। ऐं हिते बावली जो कमु हिन जी सिक थी करे उहा हितां कमु करे वरी राति जो पंहिंजे बालक ऐं पति जी शेवा में मशगूल रहंदी आहे। धन बाबा बलराम साहिब की धन धन माता सती की अम्बे मात की। तंहिं करे प्यारा सजनो इहो सभु पतिव्रता धर्म आहे जंहिंजे करे हिन माईअ में एतिरो क़दुरु सामर्थ्य थी आहे। अॻे पुण केतिरियूं पतिव्रता शुरू थी वियूं आहिनि। जीअं त मांडूअ नाले हिकिड़े मुनीअ तप वेठे कयो जंहिंखे किन चोरनि ध्यान में वेठल थी राजा जे चोरी कयल माल मां हिकिड़ो हार संदसि नीचे में विझो। ईअं करे चोर रमंदा रहिया। सुबुह थियण ते राजा जा माण्हू पेर खणंदा चोरनि जे तलाश में निकिता त कीअं रस्ते ते मांडूअ जे नीचे में उहो हार ॾिठो ऐं यकदमि खेसि गिरफ़्तार करे वठी विया। मांडूअ पंहिंजे छॾाइण लाइ ॾाढी घणी कोशिशि कई पर कुझु बि न वरियो। आख़िर खेसि सूर्य जी सजा आई ऐं खेसि बाज़ार जे विच में सूर्य ते लड़कायो। ऋषिअ अहिड़ो अन्याय ॾिसी धर्मराज जो ॾाढो गुस्सो खाधो ऐं पंहिंजे योग बल सां वटि पहुची चाहियसि त मूं कहिड़ो अपराध कयो आहे जो सूर्य ते सजा मिली अथमि। एतिरो वरी धर्मराय वेनती कई त महाराज इहो तव्हांजे कर्म जो फल आहे। जॾहिं तव्हीं नंढा हूंदा हुआ तॾहिं हिकिड़ीअ भंबूरीअ खे कंडे में विझी रांदि खे कयव मगर उहा भंबूरी मरी वई। सतनाम हिकु भंबूरीअ में तव्हांखे लाॻणो आहे तेलागणा सां माकोड़ा जीव था मालूम अने साहब ॾियणो पवंदो। तॾहिं हिकिड़े भंबूरीअ खे कंडे में विझी रांदि थिए कयूं मगर उहा भंबूरी मरी वई। तंहिं करे तव्हांखे सूर्य जी सजा ॾिनी आहे। धर्मराज जो न्याउ ॿुधी मांडू ऋषि माठ में अची वियो आहे। फ़क़ति एतिरो चए त बालक जॾहिं सम्झ वारो न आहे तॾहिं हुनखे लोही नथो ठहिरायो सघिजे। इन करे आईंदे वास्ते अहिड़ो न्याउ न कजे। एतिरो चई मांडू ऋषि वरी बि अञा सूर्य ते लुढ़की पियो छो त उन राति जो निर्मुंदी नाले हिकिड़ी पतिव्रता स्त्री पोषक नाले पंहिंजे पोड़े पतीअ खे खारे में पाए मथे ते खणी अची उतां लॻी ऐं ओचितो उहा खारी वरी वञी सूर्य खे लॻी जंहिं करे मांडू ऋषिअ खे घणो ॿीझाव पहुतो ऐं बिल्कुलु क्रोध में थी श्राप ॾियाई त इहो तुंहिंजो पति जंहिंखे मथे ते खणो अथई त सुबुह जो सिज घुरंदे शत प्राण ॾींदो। सतनाम श्री नर्मदा अहिड़ो श्राप ॾेई ॾाढो दुखी थिए ऐं वीचारु लॻी त इहो कसूर मूंखां बेख़बरी में थियो आहे ऐं ऋषिअ मूंखे श्राप ॾेई छॾियो आहे। तंहिं करे साल उहो सिज ई कोन वणंदो जो मुंहिंजे पतीअ जो मृत्यु थी वियो। धन गुरू राम ऋषि शक्ति माई जेकी सती माता हुई उन डायरेक्ट श्राप ॾेई जेको सिज न वणंदो आहे सिजी कोन वणंदो जो मुंहिंजे पतीअ खे मृत्यु थींदो पर जेको सिज घुराईंदो सो ख़बर मुंहिंजो पति जीआरींदो। धन गुरू नानक हिन पतिव्रता जे श्राप करे पूरा 10 ॾींहं सिज कोन वियो आहे। जंहिं करे सारी जगत में उगाई थी वई। सारो संसार डोलाए में अची वियो। आख़िर सभिनी देवताउनि पाण में गॾिजी उपाउ करे सूरज जी रोक हटाई ऐं पतिव्रता जो पति सूरज जीत करे ॾिनो। तंहिं करे भाई सिधो पतिव्रता स्त्रीअ में अहिड़ो बल मौजूदु रहे थो जो हीअ त क़ाबुल आहे पर किथे बि वञी सघे थी। श्री गुरू रमदास साहिब जे पवित्र मुख मां अहिड़ा अमृत रूपी वचन ॿुधी सारी सिक संगत ख़ुशि थी सभिनी गॾिजी स्वामी जी जय जय पुकारी। धन बाबा रमदास साहिब की जय। तंहिंखां पोइ सतगुरू उन माईअ खे पाण वटि कोठायो ऐं बिल्कुलु ख़ुशि थी फरमाइण लॻा त तव्हां ॿिन्हिनि स्त्री ऐं पुरुष खे
खे आत्मज्ञान प्राप्त थींदो ऐं अंत समय मूंसां मिली हिकु थी वेंदा। इन तरह सतगुरुनि कृपा करण माईअ जो उद्धार कयो, जंहिंखे ॾिसी जेका घणो प्रसन्न थिया ऐं महाराजनि खे जगत जो दाता ॼाणो। और 1000 साल की तपस्या खां पोइ बि साधु मिलंदो आहे। इन खां सवाइ ॿिया बि केतिरा सिख जो उद्धार कयाऊं, जिन बावली जो कमु प्रेम सहित कयो। सतगुरु जन जी कल्प वृक्ष हुआ, जंहिंजो चौधारी वॾो प्रताप पकड़ियल हो ऐं सत्संगत हुन वण जो शौक़ीन छुड़ हो ऐं समूह शुभ गुण हुनजा पन हुआ। विषयनि खां वैराग उन वण जी छांव हुई, विषयनि खां वैराग उन वण जी छांव हुई। ब्रह्म ज्ञान जी हासनात उन वण जी छाया जो शुभ हो। सतगुरुनि जे चरण कमल जी शेवा इहो हो श्रेष्ठ फल पैदा करण जो बिज ऐं उन वण जे फलनि मथां भक्तीअ रूपी फल छोड़ी ढकियल हुई ऐं जिते किथे संदन सिखी विस्तार थियल उन वण जा डार हुआ। सत ऐं असत उन वण जा उमदा गुच्छा हुआ ऐं निष्काम भक्ति उन वण जा गुल फुल हुआ। इन कल्प वृक्ष जे हेठां जेके याचिक सिखाया ते तत्काल मन वांछित फल जे पातो। अहिड़ी हासिलात हूंदे बि जिन वॾभागी जे नसीब में अहिड़ो गुरु रूपी वृक्ष जे ज्ञान रूपी देवन खे खाइण जी इच्छा थिए थी, तिन्हिनि खे प्रेम धारियो ऐं मुक्ति हासिल कई। श्री गुरु अमरदास साहिब ॿिया बि घणा जीवन मां घोर कलयुग मां तारे पार कया। हिननि साहिबनि जो सृष्टि जस बिल्कुलु घणो आहे। तंहिं करे प्यारा पाठको आऊं ऐं तव्हांजे घर जी अहिड़े सतगुरु जे चरणनि में नमस्कार कयो। धन बाबा अमरदास साहिब की जय। सतगुरुनि पिणु फरमायो आहे त असां खां पोइ जेको सिख थींदा तंहिंमें सिख वधीक थींदी ऐं हू वॾे कल्याण खे हासिल कंदा। तंहिं करे इहा बावली असीं रचे था छॾूं। तंहिं करे जुगाए त असीं उहा सारो ॾींहुं दुनिया जे कूड़नि धंधनि में था विञायूं। तंहिं करे जुगाए त असीं उहो सारो ॾींहुं दुनिया जे कूड़नि धंधनि में था विञायूं, पर पंहिंजे कल्याण करण वास्ते हिकिड़ी घड़ी या अधु घड़ी साहिब जो ॾिसंदायूं या ॿुधूं। अंत समय महाराजनि जे फरमान मूजिब परम पद खे हासिल कयूं। धन गुरु नानक साहिब की जय। धन बाबा अमरदास साहिब की जय। बस